सिमर मूं ॾिठा त मुंहिंजो 18 सालनि जो कज़न हुन जे अकाउंट में $1400 सिर्फ़ु हिकिड़े महीने में आयल हुया। त मूं चयो त मुंहिंजी त सैलरी यूनिवर्सिटी में 1,25,000 आहे, $400 थिए थी ऐं हीअ $1400 ते हींअर वेठो 18 साल में। त असां छा कयो पूरी ज़िंदगी, जेको PhD कयूंसीं या छा छा कयोसीं, त असांजो को फ़ाइदो ई कोन्हे। ज़बरदस्त। स्टार्ट जीअं कयमि त फस्ट मंथ ते जंहिं महिल मुंहिंजी 2,80,000 मुंहिंजी इनकम थी, त मूं बाबा साईं खे चयो त बाबा हीअ मुंहिंजी इनकम थी आहे, वठो। बाबा चयो त हीअ हवाई रोज़ी आहे बाबा, तूं सरकारी नौकिरी छॾे तूं हेॾा केॾा लॻो सरकारी नौकिरी? जी, अच्छा, गवर्नमेंट गैजेट 17th के ग्रेड में। डिपार्टमेंट में? ऐं डिपार्टमेंट ऑफ क्राफ्ट फिजियोलॉजी में लेक्चरर हुअसि। ओके, 17th स्केल में। जी जी जी। ज़बरदस्त। त तव्हां हुनखे क्विट करे ऐं तव्हां वरी हिन पासे आयो? जी, मूं 2 या गवर्नमेंट वो जॉब कंटिन्यू हलियो पे? न, मूं डिसाइड कयो राति जो त मूंखे हीअ कमु करिणो आहे, ॿिए ॾींहुं सुबुह जो मूं छॾे ॾिनी जॉब। अच्छा जी। हा, त पोइ बाबा मुंहिंजी शादी बि हुई 3 महीननि खां पोइ। अच्छा, सावरनि चयो त हीअ चरियो छोकिरो आहे, नौकिरी सरकारी छॾे ॾिनी, हाणे केरु पोइ तव्हांखे छोकिरी ॾिनी कोन हूंदी? न, 3 महीननि खां पोइ पंहिंजे पाण खे 3 महीननि जे अंदरि हा मंझराए वरितो। ठीकु। सो मूंखे यादि आहे त अगस्त 2019 में मूं शुरू कयो ऐं दिसंबर 2019 जी एंड में मूं वटि पंहिंजी सिविक गाॾी हुई 3 महीननि में, जेका आउं अॻु में बाइक ते घुमंदो हुउसि। त पोइ हुनखे सम्झ में अची वई ॻाल्हि, बाबा वारनि बि हिन शइ खे मञियो, एक्सेप्टेंस अची वई ख़ानदान में। अॼु मुंहिंजे इर्द गिर्द मुंहिंजो सॼो घरु, नंढी सिस्टर, नंढो भाउ, वॾा ॿाहिरि शादीशुदा सिस्टर्स, मुंहिंजी वाइफ, सभु ई कॉमर्स कनि था। ई कॉमर्स कनि था? अच्छा जी। पोइ उन्हनि खे केतिरो फ़ाइदो आहे? मुंहिंजी नंढी सिस्टर जेका आहे उहा, छो त हिते असां वटि इहो अलमियो आहे, न्याणियूं जेके आहिनि उन्हनि खे प्राइवेट सेक्टर में इशूज़ थियनि था काफ़ी। हर न्याणी जेकी आहे उहा बोल्ड न हूंदी, निकिरी न सघंदी, ॻाल्हाए न सघंदी, त हू पंहिंजे रूम में वेही, अल्हम्दुलिल्लाह समीना नालो आहे मुंहिंजी सिस्टर जो, गोल्ड मेडलिस्ट आहे IT मां, उहा हींअर पंहिंजे रूम मां वेही 7 लख रुपया 8 लख रुपया महीनो कमाईंदी आहे। महीनो कमाईंदी आहे? मूंखां 6 साल ओके। ऐं उनमें मतिलबु कि हूंदो आहे त तव्हां इहो बि आहे त तव्हां मिनट टू मिनट तव्हां पैसा जेके आहे उहो जनरेट कयो था? मिनट टू मिनट बिल्कुलु ईअं आहे। मुंहिंजो हर मिनट मोनिटाइज़्ड आहे। वाओ। हर मिनट, हर सेकंड मोनिटाइज़्ड आहे। सो शायदि मूंखे ॿुधायो, डू यू बिलीव इन लक और डेस्टिनी? जस्ट आई डू बिलीव, पर आउं इहो बिलीव कयां थो, हज़रत अली जो कौल आहे त नसीब जेको आहे उहो तव्हां पाण ठाहींदा आहियो। ऐं जेतिरी मुंहिंजी सम्झ आहे उहा इहा आहे त नसीब तव्हांजे फ़ैसिलनि सां ठहंदो आहे। हिकु राइट डिसीशन तव्हांजी ज़िंदगी 10 साल अॻियां, हिकु रॉन्ग डिसीशन तव्हांजी ज़िंदगी 5 साल पोइ थिए। बिल्कुलु। सो नसीब जो दारो मदार राइट डिसीशन ते आहे, ऐं राइट डिसीशन विज़डम सां ईंदो आहे। ठीकु आहे। विज़डम मुंहिंजी उमिरि में मोड़ नथो थी सघे, इन करे विज़डम जे लाइ असां हलिया वेंदा आहियूं, जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि उन्हनि सां मशवरो करियो, उन्हनि जे जेको लाइफ जो तजुर्बो आहे उन्हनि खां तव्हां वठो, उहो तव्हां अप्लाई करियो, तव्हां पंहिंजा डिसीशन्स खे करेक्ट करियो, नसीब तव्हांजो सेट थी वेंदो। बिल्कुलु ईअं ई आहे।